अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं आहियां मां सां गॾु नाज़िया अमीर। नाज़रीन, प्रोग्राम में फोकस कंदासीं मोरो में गुज़िरियल ॾींहुं जेको वाक़ियो थियो आहे, उन अफ़सोसनाक वाक़े में जान बि ज़ाया थी आहे ऐं उन खां सवाइ इंसानी ज़िंदगी सां गॾोगॾु उन खां सवाइ केतिरा ई माण्हू ज़ख़्मी पिणु थिया। उन वाक़े जा जेके ज़िम्मेवार आहिनि उन हवाले सां मुख़्तलिफ़ हिदायतूं बि साम्हूं आयूं आहिनि, पर छा उन्हनि ज़िम्मेवारनि जो जेके ॻुझा हथ इन समूरे मामले पुठियां छा उनजो तयन थी सघंदो? हिन समूरी सूरत हाल में गुज़िरियल ॾींहुं जेको एहतजाज हो, बज़ाहिरी एहतजाज नाज़रीन, दरियाउनि ऐं ज़मीनुनि जे हवाले सां जेको मुख़्तलिफ़ ड्रिघे अरसे खां मुख़्तलिफ़ फोरम्स ते ड्रिघे अरसे खां हिकिड़ी अवामी पुरअमन जदोजहद हलंदड़ी उनजो ई तसलसल हो, एहतजाज हलंदड़ हो। उन दौरान तशद्दुद किथां खां शुरू थियो, गोली कंहिंजे हुकूमत हली, गोली कंहिं हलाई, बाहियूं कंहिं ॾिनियूं, हिन समेत मुख़्तलिफ़ सवाल पैदा थिया आहिनि। छा उन्हनि सवालनि जो जवाबु मिली सघंदो? छा ज़िम्मेवारनि जो तयन थी सघंदो? ऐं उन सां गॾोगॾु जेको हिकिड़ो मुख़्तलिफ़ वक़्तनि खां जॾहिं खां हीअ एहतजाज हलंदड़ हो, उनजी जेका सघ हुई ज़ाहिर आहे पुरअमन हुअणु हुई ऐं उन हिकिड़ो ख़दशो बार बार ज़ाहिर कयो वेंदो रहियो त जेका हीअ एॾी वॾी पुरअमन अवामी जदोजहद आहे, जंहिं पंहिंजो जेको पहिरियों असीं ॾाको चऊं उहो बि तइ कयो ऐं असां ॾिठोसीं त तकरारी वाहन वारो जेको मामिलो हो उहो फ़ैसिलो वापसि थियो। पर बहरहाल ही तमामु वॾी जदोजहद ही, छा उन ते बि असर छॾींदो गुज़िरियल ॾींहुं वारो वाक़ियो? हीउ सवाल बि हूंदो अॼोके प्रोग्राम में। असीं ख़ुशदार में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो थियो आहे उनखे बि फोकस कंदासीं। नाज़रीन, बेरहमाणे इन दहशतगर्दी जे वाक़े में मासूम ॿार शहीद थिया आहिनि, मासूम ॿारनि जूं जानियूं वयूं आहिनि ऐं उन हवाले सां ॼाणायो पियो वञे ISPR जेका ऑफिशियल पधिराई जारी कई आहे उनमें वाज़े कयो आहे त भारत प्रॉक्सी ज़रिए जंग में नाकामीअ खां पोइ हाणे दहशतगर्दी जा ही मामला कराए रहियो आहे। इंतिहाई सख़्तु अहम स्टेटमेंट बि साम्हूं आयूं आहिनि त असीं बार बार अमन जी ॻाल्हि कयूं था, असीं अमुन जा हामी आहियूं, अमुन असांजी तरजीह आहे, पर जेकॾहिं को जंग चाहे थो त पोइ जंग ई सही। ऐं नाज़रीन, ही समूरी सूरत हाल ते अॼोके प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि नसीर मेमून साहब, नामियारा पाणी माहिर आहिनि, तज़िया निगार आहिनि, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। मुस्लिम लीग नून सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि सोरठ थेबो साहिबा, मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं हुन खां सवाइ नाज़रीन GDA जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम खे जॉइन कंदा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MPA आहिनि हालार वसाण साहब, उहे पिणु मूंखे स्टूडियो में कुझु देरि में जॉइन कंदा। अवां सभिनी जी महिरबानी, अवां सभिनी खे भलीकार गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। नसीर साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कंदमि। गुज़िरियल ॾींहुं वारो वाक़ियो अवां जा ॾाढो बि आयो हूंदो ऐं मुख़्तलिफ़ सवाल छॾे वियो आहे। अवां कीअं पिया ॾिसो, ज़िम्मेवारनि जो तयन थी सघंदो? जेके जांच जे हवाले सां इनिशियली जेके हिदायतूं साम्हूं अचनि पियूं उनखे कीअं पिया ॾिसो? ऐं गॾोगॾु मोरे वाक़े जो जेका ही अवामी पुरअमन जदोजहद आहे, कारपोरेट फार्मिंग जे खे वठी करे, तकरारी वाहुनि खे वठी करे, उन ते बि के असर ॾिसो पिया अवां? इंतहाई हिकिड़ो शदीद दर्दनाक ऐं मुज़म्मत जोॻो इहो सानियो आहे जंहिंमें हिकु नौजवान जेको पॉलिटिकल वर्कर आहे उन जी ज़िंदगी वई आहे ऐं शायदि हिकु या ॿ ॿिया ॿुधूं पिया त तमामु घणा सीरियस हालत में के ॿिया वर्कर्स आहिनि हॉस्पिटल्स में। एग्ज़ैक्ट ख़बर न आहे हिकु आहिनि या ॿ, या उन्हनि जी सूरत हाल कीअं आहे उहो, छो त मीडिया ते कुझु अचे न पियो, सोशल मीडिया ते हर तरह जूं ॻाल्हियूं अचनि थियूं, पर इहो पतो पए थो त एटलीस्ट हिकु या ॿ ॿिया वर्कर आहिनि जेके क्रिटिकल आहिनि। हीउ जेको बबलडो वारो हुयो धरणो ऐं सॼी जेका 6-8 महीननि जी लगातार जिदोजहद हुई, धरणो त आख़िर में अची लॻो, पर हुनजे पुठियां जेका सॼी सियासी वर्करनि जी, कारकुननि जी, हारियुनि जी, पुरैतनि जी, आबादकार, सहाफ़ी, सिविल सोसाइटी आहे जेके तमामु वॾी जिदोजहद हुई। उन जे नतीजे में जेका असांखे वक़्ती सही कुझु न कुझु जेका हासिलात थी हुई, उन खां पोइ इहो अंदेशो हुयो। उन वक़्तु बि मुख़्तलिफ़ मरहलनि ते इहो ख़दशो ॿुधायो पियो वियो त किथे बि हिन में वायलेंस जो एलिमेंट आंदो वेंदो ऐं इन क़िस्म जी शायदि ख़्वाहिश या कोशिश बि रही हुजे। पर मजमूई तौर ते सिंध जा माण्हुनि एॾी त ज़बरदस्त मुनज़म ऐं पुरअमन मूवमेंट हलाई जो आख़िरी 10-12 ॾींहं त हज़ारे ट्रकूं ट्रालर बीठा हुआ रस्तनि ते। अॼु जेकॾहिं मोरे में असां हिकु ॿिनि ट्रकुनि खां ॿुधूं था त हुनखे साड़ियो वियो या फुरियो वियो या जेको बि थियो, पर तव्हां ॾिसो त 11-12 ॾींहं त हज़ारनि जंग में बीठा हुआ। जेकर पॉलिटिकल वर्कर वायलेंट हुजनि हा त पोइ हुन वक़्तु साड़नि हा, हुन वक़्तु इहे वाक़िया थियनि हा, हुन वक़्तु त कोन पिए थिया। हाणे हिकिड़ो धरणो मोरे में लॻाइण जो ऐलान थियो। धरणा सियासी अमल जो हिसो आहिनि। हाईवेज़, रोड, रस्ता सियासी धुरियूं पयूं बंदि कंदियूं आहिनि। इंतिज़ामिया जो कमु इहो हूंदो आहे त उन्हनि सां एंगेजमेंट करे उहे रोड रस्ता ख़ाली कराइबा आहिनि। इहो
अॼु जी ॻाल्हि त कान्हे, सॼे पाकिस्तान में थिए थो। वायलेंस जो अचणु मूं लाइ जेको अहम सुवाल आहे त आख़िर उते गोली हली आहे, जेकर सरकार जी गोली हलियल आहे त सरकार जी गोलीअ जो कंहिं ऑर्डर ते इशू कयो हूंदो न। सरकार में सिपाही ईअं त गोली नथो हलाए सघे। इहा शइ साम्हूं अचणु घुरिजे त हुकुम कंहिं जारी कयो आहे, कहिड़े मरहले ते जारी थियो। असां त जेको ॿुधो आहे त ही साड़ियुनि वारा वाक़ियात पोइ थिया आहिनि, पहिरें त गोलियूं हलियूं आहिनि। छा हिकु धरणे ते भला जेकर माण्हू 400, 1000, 5000 जेके बि हुया, जेकर रस्ते ते वेठा हुया त आख़िर केतिरो वेहनि हा, छा कनि हा? रस्तो कलाक में, 2 कलाकनि में, 3 कलाकनि में, 4 कलाकनि में तव्हां खोलाए वठो हा, ॻाल्हि ॿोल करियो हा, या हू पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइनि हा। हेतिरा ॾींहं त माण्हू वेठा, पर उन जे दौरान का बि वायलेंस न पई थी। ही जेका गोली हली आहे ऐं उन खां पोइ जेके ज़ाहिरा वाक़िया थिया आहिनि, पोइ बायूं, पोइ गाॾियूं साण, पोइ होम मिनिस्टर जो घर साण, हाणे इहो सॼो हिकिड़ो इफेक्ट जेको आहे इहो हिकिड़े वाक़िए खां पोइ ट्रिगर थियो आहे। इन सॼे खे बिल्कुलु ऑब्जेक्टिवली स्टडी करण जी ज़रूरत आहे। मां इन लाइ 2 सबबनि जे करे इहो चवां थो। हिकु त हिकिड़े सियासी वर्कर जी ज़िंदगी हली वई न। हिकिड़ो कारकुन, हिकिड़ो माउ जो बचो हूंदो, हुननि जे घर में हिकिड़ो कुराम हूंदो, हुनजा घर भाती, उहो हिकिड़ो सॼो हिकिड़ो हुनजे लाइ क़यामत बर्पा थी। बिल्कुलु ऐं ॿिया जेके अस्पतालुनि में उन्हनि जी हालत, हिकु त उन्हनि जे ज़िंदगीअ सां उन्हनि सां जेको नाहक थियो आहे, उनजे इंसाफ़ लाइ इहा जांच खपे। ॿियो त ही जेका सॼी सिंध जे अवाम जी पुरमन जदोजहद जेका अञा बि हले पई, छो त वाहन जे बारे में सुवाल त अञा बि उथनि था ऐं कारपोरेट फार्मिंग त अञा मौजूदु आहे। त जेकर हुन ते माण्हुनि आवाज़ उथारियो ऐं पुरमन हुआ, तव्हां हुनखे पुरतशदुद बनाए छॾियो, जितां ई जीअं बि थियो, उनजो जेकर तयन थिए, असांखे ख़बर थी पए त गेम केरु पियो करे सिंध जे अवामी हक़नि जी जदोजहद सां। उनजो नतीजो इहो थींदो त सॼो ई हाणे उहो पावर जेको रुथलेस पावर आहे, उहो इस्तेमालु थींदो, तबाही तशदुद पियो थिए, उनखे चिथड़े जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो। ही सिंध माण्हुनि जी पुरमन जदोजहद आहे। हे 2 वॾा हाञा आहिनि। हुननि जे घरनि में लाश वञणु हाञो आहे, सिंध जी पुरमन अवामी तहरीक खे ही कापारी धक लॻो आहे, इहो हाञो आहे। तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे हुकूमत जी जांच, हुकूमत बहरहाल दोरा, मां त नथो सम्झां उहा का जांच रिपोर्ट ठीकु वेंदी। आख़िरी ॻाल्हि मां इहा चवंदुसि त घटि में घटि हाई कोर्ट लेवल जो के साखायता जज आहिनि, हिकिड़ा जज उते बि हाणे अलाए कड़ा भर्ती अलाए छा पियूं थियनि, ही जेको 6वीं तरमीम खां पोइ। पर ख़बर आहे दुनिया खे साखायता माण्हू कड़ा आहिनि, जिन जी रिकॉर्ड आहे, जंहिंजा फैसला, जंहिंजो कंडक्ट साख वारो आहे। ही उन खां इंडिपेंडेंट जांच करायो त सिंध जे माण्हुनि खे ख़बर पए त इहो नाहक छो थियो। ठीकु आहे। उन सां गॾोगॾु नसीम अहमद साहिबु, जीअं फरमायो त 2 वॾा हाञा ऐं कंहिं साखाए ते जजिस से बदल का इंक्वायरी थियणु घुरिजे इन समूरे मामले जी। ऐं उनखां सवाइ मां इहो बि चयो त अञा बि ॾिसूं था असीं त कारपोरेट फार्मिंग ज़ाहिरा मौजूदु आहे, तकरारी वाहन वारो पहिरियों ॾाको ते थियो इन समूरनि एहतजाजनि खां पोइ, पर उनखां समूरी जेके शयूं आहिनि उहे बदसूर मौजूदु आहिनि। जेको ही मीटिंग थी हुई उन में इहो तइ थियो हो इरसा वारे मामले ते, त हाणे गॾियल सलाह सां ॾिठो वेंदो, हिकिड़ी मुस्तक़िल बुनियादनि वारी, हिकिड़ी ड्रिघे मुदे वारी का पॉलिसी ठाही वेंदी। उन ते तव्हां कीअं पिया ॾिसो? उन ॾिस में कमु अञा ताईं नज़र कोन पियो अचे शुरू थींदे, उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? त उनजे फॉलोअप में का लिख पढ़े या अखबराई थी हुजो आहे, एटलीस्ट मुंहिंजे नॉलेज में कोन्हे। छो त जॾहिं इरसा जे पारां सॉरी CCI जे पारां इहो फ़ैसिलो थियो जी त इहा पाणीअ जी विरछ जो सर्टिफिकेट बि वापसि कयो वेंदो ऐं प्लानिंग कमीशन खे इहो वापसि कयो वेंदो, जेको हुननि एक्निक जे थ्रू अप्रूवल ॾिनो हुयो प्रोजेक्ट्स जो। हाणे उनजो लॉजिकल नेक्स्ट स्टेप इहो त हुन ते ऑफिशियल करस्पॉन्डेंट थियणु घुरिजे हा। उहो इजलास जो फ़ैसिले खां पोइ लिख पढ़ थियणु घुरिजे हा। उनखां पोइ चयो वियो त हिकिड़ी कमीशन या कमेटी क़ाइमु थींदी, जंहिंमें चइनी सूबनि जा नुमाइंदा हूंदा, जेके पाणी ऐं ज़राअत जे लाइ हिकिड़ी लॉन्ग टर्म प्लान ते कमु कनि इन द लाइट ऑफ नेशनल वाटर पॉलिसी ऐं 1991 जो ठाह। नेशनल वाटर पॉलिसी मूं हुन ते 2 ॾींहं अॻु डान में ऐं सिंधीअ में बि आर्टिकल लिखियो आहे। हुन में तमामु घणियूं सुठियूं ज़बरदस्त शयूं जेके असांजे मौक़िफ़ जी हिमायत थियूं कनि। असां त चऊं था हुन पॉलिसीअ ते अमल कयो। ईअं ई 91 जो ठाह आहे, 25 सालनि खां असां हुन ते अमल नथी कराए, पाणी तव्हां रुखे फार्मूले ते था विरायो। त इन्हनि ॿिन्ही ते अॻुभराई जे लाइ जेका लिख पढ़ थियणु घुरिजे हा, उहा मिनिस्ट्री ऑफ वाटर एंड पावर खां शुरू थियणु घुरिजे। उहा उनजे बारे में एटलीस्ट मुंहिंजी नॉलेज में न आहे त उनखां पोइ छा थियो आहे। इरसा खे कोड़ो ख़त वियो आहे, मुंहिंजी ॼाण मूजिबि अञा ताईं त न वियो आहे। जे वञे हा त असांखे ख़बर पए हा त उनजी फॉलोअप सिंध गवर्नमेंट खे करणु घुरिजे। आख़िरी ॻाल्हि मां इहा चवां त इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो बि सिंध मां अचणु घुरिजे हाणे, छो त कोर्ट जी रूलिंग अची चुकी आहे। उहो मामिलो बि टंगियो पियो आहे, उन ते बि सिंध हुकूमत खे अॻुभराई उन्हनि कई आहे, हिकिड़ी नॉमिनेशन मोकिली आहे, पर उन ते वरी का ॻाल्हि कोर्ट में मैटर आहे, उनखे जल्द कंक्लूड कराइण जी ज़रूरत आहे। ठीकु नसीर साहिबु, अमां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे तमामु अहम ॻाल्हि आहे त CCI जो हिकु अहम इजलास थियो ऐं उनखां पोइ
जेको कुझु थियणो हो बाद में उहो असांखे हिन वक़्तु ताईं उन जो को फॉलोअप नज़र कोन पियो अचे ऐं गॾोगॾु नाज़रीन जेको ही गुज़िरियल ई सान्हो थियो आहे मोरो में इन जा पिण पेरा खणणु घुरिजनि तमामु ज़रूरी आहे त जीअं नसीर साहिब चयो त साखाए ते जजिस ते बदल साखाए ते माण्हुनि ते बदल का इंक्वायरी ज़रूरु थियणु घुरिजे जेका ॾिसे त हिन एॾे महीननि खां हलंदड़ जेका पुरअमन अवामी जदोजहद उन में हाणे असां ॾिसूं था त उन में तशदुद किथां खां आयो आहे। मूंसां गॾु डॉक्टर सफदर अब्बासी बि मौजूदु आहिनि, सोरठ थेबो बि मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिबु अव्हां कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत हाल खे? अब्बासी साहिबु छा कॉमेंट कंदो मां? मां पंहिंजो साईं नसीर मेमन साहिब जेको बि फरमायो मां सम्झां थो पियो त इहे इंसान को बि ज़ी शऊर सियासी वर्कर उन सां को एतिराज़ कोन कंदो, उन सां एग्री कंदो। मुंहिंजी नज़र में जेको ही इशूज़ ॿई जेके आइडेंटिफाई कया पंहिंजो मेमन साहिब उहो बिल्कुलु ईअं ई आहे त जेको हेॾी वॾी तक़रीबन अगस्त 2024 खां वठी या तहरीक हली जॾहिं खां वठी सदर ददाई साहिब जो ख़त साम्हूं आयो उन खां पोइ जेको आहे सो असां सिंध इंडस रिवर मूवमेंट जे हवाले सां असां जेको आहे इहा तहरीक हलाईसीं शुरू कईसीं। उन में ॿियूं धुरियूं जेके SILM जूं में शामिल न हुयूं उहे त सभु शामिल हुया। हिकिड़ी पुरअमन जदोजहद जंहिंमें अवाम शामिल थियो, जंहिंमें स्टूडेंट्स शामिल थिया, आबादकार शामिल थिया, उन में सिविल सोसाइटी शामिल थी, उन में वकला वॾो किरदारु अदा कयो। त इहा सॼी जेको आहे सो तहरीक जेका हुई हिकिड़ी पुरअमन तहरीक हुई ऐं मां इहो बिल्कुलु शदीद हिकिड़े सियासी वर्कर जी हैसियत में तशवीश सां इहा ॻाल्हि ॾिसां थो पियो त इहो जेको मोरे जो वाक़ियो उन में तशदुद कीअं दाख़िल थियो, आया उन में पंहिंजो पुलिस जो केतिरो उन में कसूर हुयो या उते जेके सियासी वर्कर हुया उहे मुश्तइल छो थिया या उन्हनि में सियासी वर्करनि में को अहिड़े अहिड़ा पंहिंजो अहिड़ी कुवतकार शामिल थी या अहिड़े माण्हू शामिल थिया जिन जेको आहे हिनखे इंस्टिगेट कयो त इहो मामिलो वायलेंस ते वञे। असां बहैसियत GDA जे सेक्रेटरी जनरल जे ऐं सिंध इंडस रिवर मूवमेंट जे मेंबर जी हैसियत में ऐं जेको आहे सो हिनजी बिल्कुलु मज़म्मत कयां थो पियो त असां हर क़िस्म जी जेको तशदुद आहे, जेको वायलेंस आहे, उनजी असां मज़म्मत कयूं था पिया। गॾोगॾु जेकी शहादत थी आहे असांजे छोकिरे जी लगारी साहिब जी, उहो बि जेको आहे वॾो ॻणती जो जेको हिकिड़ो अमल आहे उनखे असां उनजे ख़ानदान सां तादियत कयूं था पिया। ऐं मुंहिंजी नज़र में ही मामला जेको आहे उनखे सीरियस ॾिसणो असांखे पवंदो। ऐं मेमन साहिब जीअं चयो त अहिड़े जजिस खां जेके जंहिंजी रेपुटेशन हिकिड़ी बुर्दबाराना रेपुटेशन हुजे, जेके पंहिंजे फ़ैसिलनि ते बीह सघनि। जी ठीकु आहे भाई साहब, अव्हां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे जव्हां चयो त क्रेडिबल माण्हुनि ते बदल साखायती हिकिड़ी इंक्वायरी कमीशन ज़रूरु जुड़णु घुरिजे हिन मामले ते, जेके पेरा खणे त हिन मामले में ऐं हिन सॼी पुरअमन अवामी जदोजहद में तशदुद आख़िर किथां दाख़िल थियो। सोरठ थेबो साहिब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। सोरठ साहिब अव्हां छा चवंदो? अव्हां बि असीं ॾिठोसीं त जॾहिं ही एहतजाज हलंदड़ हो त हर पार्टीअ हुनजे सिंध जे मौक़िफ़ जी हिमायत कई ऐं बिलाख़िर वक़्त जे हुक्मराननि खे उहो फ़ैसिलो असां ॾिठोसीं त वापसि करिणो पियो त पाणी जी दस्तियाबी वारो सर्टिफिकेट बि वापसि थिए ऐं जेके तकरारी वाहुनि जे हवाले सां मामला उन्हनि ते बि उन्हनि खे पंहिंजो जेको इनिशियल जेको मौक़िफ़ हो उन तां पोइते थियणो पियो ऐं उनखां पोइ डिघे मुदे जी प्लानिंग जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियूं। हिन वक़्त ताईं जेतोणीकि फॉलोअप न थियो आहे, पर बहरहाल असीं हिकिड़ो ॾिठोसीं त हिकिड़ो स्टेप असीं मथे चढ़ियासीं हिन समूरी जदोजहद में। पर हाणे जेका ही काल्ह वाक़ियो थियो आहे उनखां पोइ तमामु घणा असर ज़ाहिर आहिनि जदोजहद ते बि पवनि पिया। अव्हां कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत हाल खे? पहिरीं त इंसानी जान कंहिंजी बि हुजे, उहो वर्कर हुजे या आम माण्हू हुजे, त इहा क़ीमती जान हूंदी आहे। जी बि जान वञे त तमामु घणी अफ़सोसनाक ॻाल्हि हूंदी आहे, तमामु घणी ॾुखाईंदड़ हूंदी आहे हुनजी फैमिली लाइ बि, बल्कि सभिनी जे लाइ। त ईअं असांखे हैरत थी थिए, मूंखे त हैरत थी थिए त ॾिसो एहतजाज करणु हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे। त उहो एहतजाज करे थो या धरणा हणनि था, केरु थो हणे, छो थो हणे, उहा त पोइ जी ॻाल्हि आहे। बजाए हुनजे उनखे कंहिं ॿिए तरीक़े सां इंगेज कजे, जीअं नसीर साहिबु चयो त कंहिं इंगेज कजे या ॿिया तरीक़ा आहिनि, पर गोली हलाइण जी त का तुक ई कान्हे का। मूंखे सम्झ में न आयो गोली छो हलियूं ऐं छो जेको आहे उहो जेको न चवनि था नौजवान शहीद कोन थियो आहे, अञा ज़ख़्मी आहे। मां त इहो ई ॿुधो आहे त अञा ताईं ज़ख़्मी आहे, उहो अञा शहीद कोन थियो आहे।
पर अलाह हुनखे हयाती ॾींदो, पर गोली त लॻी आहे, गोली त लॻी आहे, अलाह हुनखे हयाती ॾींदो, गोलियूं त लॻियूं आहिनि। पर अजीब हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकु तरफ़ उन्हनि एहतजाजनि ते गोलियूं थियूं हलनि त ॿिए तरफ़ होम मिनिस्टर जो घर थो सड़े। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त होम मिनिस्टर जे घर में का सिक्योरिटी विक्योरिटी कोन हुई छा? हिकु तरफ़ हिते एहतजाज ते गोलियूं थियूं लॻनि त ॿिए तरफ़ ते उनजो घर थो सड़ियो वञे। त मां बि इहो ई चवंदसि, जीअं सभु सुञाण माण्हू चवनि था त कंहिं साखाई ते जज खां या कमीशन खां जेको आहे सो उनजी जांच कई वञे त सभु अछा कारा पधरा थी वञनि त असुल हक़ीक़त छा आहे। असुल हक़ीक़त छा आहे त कहिड़े तरह जो इहो मामिलो वञे पियो ऐं अहिड़े क़िस्म जी जेको आहे तशदुद वारी जेका हले पई मूवमेंट, इहा इंतिहाई ख़तरनाक आहे सिंध जे लाइ। सिंध हमेशह अमन पसंदि रही आहे। जीअं अॻ में चयो अदा त केतिरा अॻे जेको धरियो रहियो, पर कंहिं बि हिकिड़ी गाॾीअ खे ज़रे जो को नुक़सानु कोन थियो, कंहिं बि माण्हू खे को नुक़सानु थियो। त हीअ जेको हिकु क़िस्म जो हिकिड़े ॾींहं जो या 2-3 कलाकनि जो धरणे ते अहिड़े क़िस्म जूं गोलियूं हलाइनि, इहो इंतिहाई ख़तरनाक आहे। इहो इंतिहाई ख़तरनाक आहे। नसीर साहब, अवां वटि बि ईंदसि त सिंध हुकूमत जो छा किरदारु अवां ॾिसो पिया? बज़ाहिर जांच जूं हिदायतूं बि साम्हूं अचनि पियूं ऐं उनखां सवाइ जीअं हिते ज़िक्र थियो पिए त घरू वज़ीर जो असीं ॾिठोसीं त गुज़िरियल ॾींहुं उनजे घर खे बाहि ॾेई साड़ियो वियो, उते पिणु जेके नुक़सानु थियो ऐं उनखां सवाइ हिन पासे ॾांहुं बि नुक़सानु थियो, जानी नुक़सानु बि थियो आहे। केतिरा ई नौजवान वर्कर ज़ख़्मी बि आहिनि। उन हवाले सां हुकूमत जो किरदारु कीअं रहियो आहे, जेका हैंडलिंग रही काल्ह खां वठी हेल ताईं, ऐं अॻियां अवां कीअं पिया ॾिसो, छा किरदारु हुअणु घुरिजे हुकूमत जो? नसीर मोहम्मद साहब। जी नसीर साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो? मूंखे ॿुधो पिया अवां? नाज़रीन, राब्तो मुनक़िद थी वियो आहे। कोशिशि कंदासीं त मौक़िफ़ असीं शामिलु कयूं नसीर साहब जो बि। ऐं जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, सभिनी जो इहो चवणु आहे त हिकिड़ी साख़ाइती जांच जी सख़्तु ज़रूरत आहे। क्रेडिबल माण्हुनि ते ॿधल जेके हुजनि ऐं ख़ासि करे हाई कोर्ट जा जेकॾहिं जजिस हुन में शामिलु थियनि था त बहितर थी सघे थो, पेरा खणी सघजनि था त हिन मामले जे हवाले सां ओचितो ई ओचितो तशदुद किथां दाख़िल थियो। नाज़रीन, मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, गुफ़्तगू खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में वांखे ॿीहर भलीकार। ॻाल्हि ॿोल असांजी जारी आहे मोरो वाक़े ऐं ख़ुज़दार में थियल दहशतगर्द वाक़े जे हवाले सां। मूंसां गॾु डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब मौजूदु आहिनि, सोरठ थेबो साहिब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, नसीर मोहम्मद साहब मौजूदु आहे मूंसां कुझु देरि लाइ प्रोग्राम में, ऐं हाणे बैरिस्टर हालार वसाण साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP आहिनि, तमामु मुतहरिक आहिनि। मूंसां गॾु कराची शुरू में उन्हनि जॉइन कयो आहे मूंखे। हालार साहब, अव्हांखे बि भलीकार, अव्हांखे बि वेलकम, मुंहिंजी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। डॉक्टर सफ़दर भाई साहब, नसीर मोहम्मद साहब या सूरत थेबो साहिब सां जेका ब्रेक खां अॻु असांजी ॻाल्हि ॿोल थी, सभिनी जो इहो ई मौक़िफ़ हो त असीं ॾिठोसीं ऐं ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी असां ॾिठोसीं सिंध सरकार जेको ही तकरारी वाहुनि जे हवाले सां एहतजाज हो, हुन जदोजहद में पाण बि असांखे नज़र आई अॻियां ऐं ही जेका समूरी जदोजहद रही केतिरनि ई महीननि ते ॿधल, उन में का वायलेंट एक्टिविटी नज़र कोन आई। ही कालो को धरणो थिए थो, ओचितो ई ओचितो उन में तशदुद असांखे नज़र अचे थो, गोलियूं हलनि थियूं, घरनि खे बाहियूं ॾिनियूं वञनि थियूं, हिकु वर्कर जी ज़िंदगी हली वई। त इन खे समूरी शइ खे उन हवाले सां एक्सपर्ट्स जो पैनल जो इहो चवणु आहे त ज़रूरु का साख़ाइती हिकिड़ी इंक्वायरी इन ते वेहणु घुरिजे। मां पाण लीगल फेटर्निटी सां बि तालुक़ु रखो था, छा चवंदो मां? थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। ॾिसो, कल्ह वारो जेको बि इंसिडेंट थियो उनजी मज़म्मत कजे थी। असां हमेशह पीपल्स पार्टी चवंदी आहे त भले प्रोटेस्ट थिए, बट पीसफुल प्रोटेस्ट थिए, हर कंहिंजो राइट आहे अंडर द कॉन्स्टिट्यूशन। ऐं जंहिं तरीक़े सां एतिरा ॾींहं असांजो डिस्ट्रिक्ट खैबर बबुले में थिए पियो, को उते रुकावट न हुई, जेके माण्हू अचनि पिया सभई उते पीसफुल तरीक़े सां पंहिंजी हू ॻाल्हि मञणु चाहिनि पिया, जेकी थी बि सही। CCI असांजी डिले हुई, उहा जल्दी असां उहा मीटिंग कोठाईसीं। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब हुन में काफ़ी मुतहरिक हुयो। प्राइम मिनिस्टर साहिब सभिनि जे साम्हूं नेशनल मीडिया ते टेलीविज़न ते इहो अनाउंस कयो त हीउ कमु जारी न रहंदो। ऐं जेको कल्ह जेको इंसिडेंट थियो, ऑब्वियसली हिननि चयो त असां
हिते प्रोटेस्ट कंदासीं। पीपल्स पार्टी चयो बिल्कुलु पीसफुल प्रोटेस्ट तव्हां कयो। उनमें तव्हां ॾिठो हूंदो त वरी जेके सरकारी बिल्डिंग्स खे थोरो जलाओ गिराओ थियो ऐं कुझु ट्रेला हुया, टैंकर्स हुया पेट्रोल जा, उहे बि जलाया विया। त ऑब्वियसली पुलिस उन्हनि खे मुंतशिर करण लाइ डिफेंड कयो। पर जॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त कुझु वीडियोज़ आया, विजुअल्स आया जंहिंमें पुलिस पाण उन में ब्लड में पाण हुया। इहो काफ़ी संजीदगी खे पाण खे वठणु खपे। होम मिनिस्टर सिटिंग, उन जो घर तव्हां उनखे अब्लेस था कयो, फायर में तव्हां उनखे कयो था, वॉयलेंट एक्शन आहे। परपेट्रेटर्स जेके बि आहिनि उन जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु खपे। बट ॾिसणु खपे त हिकु जेकी असांजो ज़ाहिद साहब लगारी साहब जेको वफ़ात थी वियो आहे, ऑब्वियसली इहो वॾो इंसिडेंट आहे। छो त अगरि पुलिस जे गोली सां थियो आहे त इहो काफ़ी सवालिया निशान आहे। हमेशह जेकी सिंध पुलिस आहे उनखे इहे ई अहकामात हूंदा आहिनि त तव्हांखे कुझु करिणो न आहे मूवमेंट, तव्हांखे पाण खे डिफेंड करिणो आहे। बट हा, हिकु जाइ आहे जे रेड ज़ोन आहे, उन जाइ ते हू असांजा प्रोटेस्टर्स न अचनि। ऐं जंहिं तरीक़े सां इहो वाक़ियो पेश आयो, मां त अॼु ॾिठो त अब तक इंडिया जी जेकी चैनल आहे आज इंडिया, उन में बि इहो आवाज़ु उठायो वियो त यार साईं पाकिस्तान जा माण्हू हाणे पंहिंजे हुकूमत जे ख़िलाफ़ ई थी विया आहिनि। इन जे हिसाब सां ऑब्वियसली सिटिंग होम मिनिस्टर आहे, पर जेको पुलिस जो बि तरफ़ों थियो उन जी बि मां सम्झां थो इंक्वायरी थियणु खपे, फ्री एंड इम्पार्शियल, ताकी सभिनि आवाम जे साम्हूं इहे अची वञनि त केरु इन में मुलविस आहे ऐं छो इहो वाक़ियो ईअं पेश। ठीक, पर हालत साहब इहो सवाल बार बार उथे थो त एॾे महीननि ताईं उहा जदोजहद या ख़ुदि मां ज़िक्र कयो बबलो धरणे जो बि, उते बि असां ॾिठोसीं त 11 ॾींहंनि ताईं हेॾे वॾे तादाद में माण्हू वेठल रहिया, कंहिं क़िस्म जी का वॉयलेंट एक्टिविटी न ॿुधण में आई न ॾिसण में आई। त हिन जेको धरणो लॻो, हिन धरणे में तशदुद किथां अची वियो, इहो सुवाल बि पैदा थिए पियो त हीअ ओचितो ई ओचितो बाहियूं ॾियण वारा केरु हुआ, गोली कंहिंजे हुकुम सां हली, गोलियूं हलाईंदड़ केरु हुआ, इन ते बि सुवाल उथनि पिया। त उन ॾस में हिदायतूं त मुख़्तलिफ़ साम्हूं अचनि पियूं। अवां सीनियर पार्लियामेंटेरियन आहियो, हुकूमत में मौजूदु आहियो, हुकूमत जो छा किरदारु हुअणु घुरिजे इन समूरी सूरत? ॾिसो, कल्ह ऑब्वियसली असांजो पार्लियामेंटेरियन ग्रुप आहे जंहिंमें सभई असांजा चीफ मिनिस्टर बि आहे, जेके बि आहिनि असांजा पार्लियामेंटेरियंस, सभिनि उन में मैसेजिस ते हर को लिखे पियो त जेको हिकु जानी नुक़सानु थियो आहे इन ते तव्हां इंक्वायरी कयो, बल्कि जुडिशियल इंक्वायरी थिए, पंहिंजे हिसाब सां फैक्ट्स एंड फिगर्स सॼा साम्हूं अची वेंदा। तव्हांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत जे दौरान पुलिस हमेशह पोइ हिते रही आहे, असां को अटैक कॾहिं न कयो आहे बेगुनाह कंहिं ते। ऐं जंहिं तरीक़े सां कल्ह वाक़ियो जेको पेश आयो आहे, मतिलबु आवाम छा थी करे, इन में थोरो मां आवाम जो बि थोरो इन में कसूरवार सम्झंदुमि। अगरि किथे बि तव्हांजो 500,000 माण्हू हुजे त तव्हां रोड ब्लॉक करे सघो था ऐं जेकी बि ट्रांसपोर्टेशन आहे तव्हां उनखे डैमेज करे सघो था। हा, हालांकि तव्हांखे आवाम खे इहो बि सोचणु खपे त जेको CCI जो फ़ैसिलो आहे उन ते लाइक फाइनल आहे, ऐं जेसि ताईं उहो अगरि कमु थिए विद द एविडेंस, पोइ आवाम खे ॿाहिरि निकिरणु खपे। कॉर्पोरेट फार्मिंग त बदस्तूर हा, कॉर्पोरेट फार्मिंग गॾोगॾु CCI वारो जंहिंजो तव्हां कोट पिया कयो, अञा ताईं उनजो बि को फॉलो अप कोन थियो आहे। CCI जो जेको तव्हां ॾिठो हुयो 2 पेजिस जेके थिया हुया सोशल मीडिया ते ऐं ऑफिशियल बि जेके थिया हुया, उन में क्लियरली इहो लिखियलु हुयो त ईअं न थींदो जेसि ताईं म्यूचुअल कंसेंट सां अगरि कुझु थिए थो, सभई प्रोमिसिस जंहिंमें उनमें इन्वॉल्व हुजनि। हा, कॉर्पोरेट फार्मिंग जो तव्हां डिस्कस करे सघो था, बिल्कुलु ऑब्वियसली इन ते ॻाल्हाए सघूं था त इन जे डॉक्यूमेंट्स प्रोवाइड थियल हुजनि, आवाम जो नॉलेज में उन्हनि खे हुजणु खपे। बट जंहिं तरीक़े सां तव्हां पब्लिक जो कहिड़ो कसूर आहे, तव्हां उतां जा जेके गुड्स आहिनि उहे तव्हां कढो था, गाॾियुनि मां तव्हां भंजड़ा कयो था, ड्राइवरनि खे हेरासमेंट कयो था, इहो बि मां सम्झां थो इन ते तॾहिं पुलिस खे एक्शन खणणो पियो। इन ते तॾहिं पुलिस खे एक्शन खणणो पियो। पर डॉक्टर साहब अब्बास साहब अवां बि मौजूदु आहे मूंसां गॾु, सूरत थेबो साहब बि आहे। अब्बास साहब, अवां कीअं ॾिसो पिया, हालात साहब चवनि पिया त हिकिड़ी इंक्वायरी थियणु ज़रूरी आहे, फ्री एंड इम्पार्शियल, पर हुन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बि कनि था त मुख़्तलिफ़ जेके कल्ह वाक़िया जेके रिपोर्ट थिया, जेके शयूं ॾिसण में आयूं, उन में आवाम जो बि कसूर आहे। मुंहिंजो इहो बि चवणु आहे त जॾहिं अहिड़ी सूरत हाल थिए थी त पोइ पुलिस खे एक्शन खणणो थो पवे। अब्बास साहब, मां इहो सम्झां थो पियो त जीअं मां तव्हांखे पहिरीं बि चयो त असां जेको हेतिरा महीना अॻु खां वठी वेंदे हाणे मे ताईं जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जुलूस निकिता, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजो प्रोटेस्ट थिया, किथे बि को वायलेंस जो वाक़ो न थियो, किथे थियो बि त उते जेको हुनखे हैंडल कयो वियो ऐं जेको प्रोटेस्ट जे तरफ़ां बि हैंडल कयो वियो ऐं पंहिंजो पुलिस जे तरफ़ां बि हैंडल कयो वियो। हाणे मसइलो इहो आहे त हिते हिकिड़ी वॾी अंडरस्टैंडिंग थी आहे। हुन में हिकु वॾी ॻाल्हि इहा त पंहिंजो चयो होम मिनिस्टर साहब जो घर चढ़ी विया, पुलिस हुई कोन, मतिलबु हुनखे कीअं ॾिसे असांखे त उहा आया
हुया छॾियो त भली वञो तो उन ताईं जेको वॾे शकूक पर्टिकुलर इंस्टेंस में उन ते वॾी हिकिड़ा सवालिया भरनि था पिया त छा करे ॾिसो असां हिन साईं ज़ैन शाह बि पंहिंजी कुझु स्टेटमेंट इशू कई आहे हुन क्लियरली हुन जी वज़ाहत कई त असां कहिड़ी तरीक़े ते कंहिं बि वायलेंस खे जेको आहे असां था कयूं असां चाहींदासीं इहे जेके नॉन वायलेंट प्रोटेस्ट जे ज़रिए जेको प्रेशर बिल्ड थियो हुकूमत जे तरफ़ां जंहिंखां पोइ CCI अञा ताईं पियो आहे विच ते डिसीजन जेका इरसाद वापसि वियो आहे या जेको टेक्निक ॾे वापसि वियो आहे उन ते को अञा वधीक का ख़बर कोन थी पए हिते बि असां डिफेक्टो मां हुनखे खणी डिजोरे न बि चवां असां केतिरा बि एतिराज़ात पर डिफेक्टो गवर्नमेंट असांजी सिंध गवर्नमेंट आहे उनखे हिन खे परसूं करिणो आहे छा करे जेको मसइलो थियणो आहे वरी त उहो वरी सिंध जे प्रोविंस जे अंदरि जेके इहे प्रोटेस्ट थियणा आहिनि त हुनजी वधीक ज़िमेदारी आहे त हिनखे कल्मिनेशन ताईं पहुचाइनि त बाबा इहो मामिलो विच ते न छॾ हिननि खे जेको आहे जेको बि करे वरी CCI जी मीटिंग घुराए उनखे फाइनलाइज़ कनि त बाबा हाणे इहे केनाल प्रोजेक्ट जेको आहे बंदि थी वञे वॾे में वॾी मुंहिंजी नज़र में पंजाब हुकूमत जी जेको रवैयो आहे उहो अञा ताईं बि हिकिड़े क़िस्म जो माठ कयो वेठा आहिनि उहो अञा ताईं कोन था ॿुधाइनि त हुनजी छा स्टैंड आहे सॼे अमल छा करे जेको आहे जे असां कंसेशन जी ॻाल्हि कयूं था पिया पर उन में जेको आहे पंजाब हुकूमत उनखे अपोज़ थी करे मतिलबु PMLN थी उनखे अपोज़ पोइ मुंहिंजी नज़र में पीपल्स पार्टी खे पंहिंजो किरदारु ॾिसणो पवंदो त बाबा उहे छा आहे जेको आहे हिन खे रुॻो मामले खे विच ते छॾे ऐं जेको आहे सो हलिया वेंदा या उनखे कंहिं कल्मिनेशन ते हुनखे पहुचाईंदा त मां मुंहिंजी नज़र में सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उनखे थियणु खपे हिन जी हिकिड़ी जुडिशियल इंक्वायरी हाईएस्ट थियणु खपे हिन इंसिडेंट जी पूरो वारी थी हुन में तमामु जेके वायलेंस जेके बि वाक़ियात थिया आहिनि होम जे घर सड़ण ताईं उन सभिनी जो कॉग्निज़ेंस पतो वधे ऐं जेको आहे सो CCI जी जेको मैटर विच ते पेंडिंग आहे उहो असां अञा बि सम्झूं था पिया त उहो बग़ैर आइनी अंदाज़ में सां डील कयो आहे तंहिं करे हुन में को CCI खे डिसीजन वठिणो या प्रेसिडेंट खे कमीशन ठाहिणो वापसि इरसाद ॾे वञे मोकिलणो या वापसि वरी टेक्निक ॾे मोकिलणो उहो वरी मामिलो अञा सम्झो त विच ते रहिजी वियो आहे त मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट जी हालात सां हिते वेठा आहिनि उनजी हिकिड़ी ज़िमेदारी आहे एज़ अ डिफेक्टो गवर्नमेंट त उहे हुनखे पंहिंजो इनखे परसूं करे ऐं इन मैटर खे फाइनलाइज़ कनि जेको कॉर्पोरेट फार्मिंग जो हवालो आहे त क्लियर आहे त जेका ज़मीन सिंध हुकूमत जी ॾिनी वई आहे उहो सिंध हुकूमत कैंसिल करे उहो 13 तारीख़ जो वाइदो वकील साहिबनि सां जॾहिं क़बूले जो धरड़ो खणनि पिया त हुन सां वाइदो कयूं त 13 तारीख़ तव्हांखे ॾींदासीं डिटेल्स पर अञा ताईं को डिटेल वकील साहिबनि जे हवाले कयो आहे न को अवाम में पियो केतिरी ज़मीन केतिरी एरिया जेको आहे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में कॉर्पोरेट फार्मिंग जे लाइ ॾिनी वई आहे वरी जेको आहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो नओं तस्वर ॾिनो आहे जंहिं ते वॾो शदोमत सां जेको आहे सिंध गवर्नमेंट सपोर्ट करे रही आहे मां सम्झंदो इहे सभु ॻाल्हियूं हिन महिल अवामी नज़र में मशकूक आहिनि ऐं इन सभिनी ते इक़दाम बि करिणो पवंदो इन सभिनी ते क़दम बि खणणो पवंदो ऐं क़दम खणी हिनखे कल्मिनेशन करे पवंदो। ठीकु आहे भाई साहब त हीअ सभु ॻाल्हियूं जिन जो मां ज़िक्र कयो त अवामी हलकनि में मशकूक आहिनि ऐं ज़ाहिर आहे को फॉलोअप जॾहिं न थींदो त पोइ अवाम निकिरंदो वरी एहतजाज थींदो ऐं उन में कहिड़ियूं धुरियूं आहिनि उनजी बि सिंध गवर्नमेंट खे जांच करणी पवंदी त छाकाणि त हीउ एतिरो सिधो मामिलो बज़ाहिर जेको नज़र अचे पियो एतिरो सिधो लॻे कोन पियो उन पुठियां जेके ज़िम्मेवार आहिनि या जेके अगरि के ॻुझा अथनि जीअं अव्हां बि चयो त उन्हनि खे बि वाइखो करणु तमामु ज़रूरी आहे। सूरत साहिबा अव्हां कुझु एड करणु चाहींदो हिन में मौक़े ॿुधो अव्हां हालार साहिब जो ऐं सफदर भाई साहिब जो। जी सूरत साहिबा मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो मां न ॿुधो जी पर हाणे जेको पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई आला साहिब जी त अवाम जो ॾोह आहे मूंखे सम्झ में नथो अचे त एहतजाज करणु अवाम जो ॾोह हूंदो आहे पोइ ठीकु आहे इहो ॾोह हूंदो बाक़ी मूंखे न आहे ख़बर त उते कहिड़ियूं हालतूं थियूं कहिड़ियूं न थियूं उन में जीअं हालात साहिब चयो या ॿियनि सभिनी धुरियुनि जो या सुञाण धुरियुनि जो इहो ई मौक़ुफ़ आहे त हिन जी अणधुरी जांच थियणु खपे हिन लाइ कमीशन जोड़णु खपे उहो थियणु खपे बिल्कुलु थियणु खपे बाक़ी जेको सफदर साहिब चयो त पंजाब उन में आहे भई ॾिसो CCI में पंजाब जी वज़ीर आला पाण ख़ुदि जेको आहे उन फ़ैसिले में शामिल हुई त इहे वाह न ठहणु खपनि। रही ॻाल्हि फॉलोअप जी त इहे सिंध हुकूमत जो कमु आहे त उहो फॉलोअप करे हाणे सिंध हुकूमत छो चुप कयो वेठी आहे उहो उन खां पुछणु खपे न उहो उन्हनि खां पुछणु खपे त हू छो चुप कयो वेठी आहे फॉलोअप करे पंजाब जे वज़ीर आला उते पाण फ़ैसिले में चयो त कोन ठहंदा CCI में जेको आहे उहो पोइ रिकॉर्ड थिए आहे
उहो बि क़ानूनी आहे, ईअं कोन्हे त को उनखे तव्हां गैर क़ानूनी था चओ, बिल्कुलु बि न आहे। CCI जो इजलास उहो गैर क़ानूनी न हूंदो आहे। पर मूंखे नथो सम्झ में अचे त ज़बरदस्त साहिब खे पीपल्स पार्टी सां हाणे शायदि वेझो थियण थो चाहे, पीपल्स पार्टी खां पुछे न त छो नथी फॉलो अप करे, उनजो कमु आहे न, सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त हाणे उहो उनखे फॉलो अप करे, उहो लिख पढ़ करे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा ऐं हालात साहिबु अवां पाण जीअं ज़िक्र कयो त लीगल फ्रेटर्निटी जा माण्हू आहियो ऐं कंहिं बि शइ जी अणधूरी जांच या जेसिताईं फैक्ट्स स्टैब्लिश थियनि उनखां अॻु चवण जीअं मां चयो त आवाम जो बि ॾोह लॻे थो, हिन वक़्त ताईं शयूं क्लियर कोन थियूं थियनि। कंहिं ॿाहिरि नी धरने में छा थियो, छो की इन खां अॻु मिसाल मौजूदु आहे, 11 महीननि ताईं हिकिड़ी जदोजहद हले थी, इन खां पोइ बि असां ॾिठोसीं सभु पार्टियूं सभु माण्हू वेठल हुजनि पर को एहतजाज नथो थिए। कल्ह 2 कलाकनि जो धरणो, हुन में गोलियूं बि हलनि थियूं, इंसानी जान बि वञे थी ऐं उन खां पोइ बिना कंहिं कार्रवाईअ जे, बिना कंहिं इंक्वायरीअ जे अगर वक्त जी हुकूमत इहो चए त हिते आवाम जो ॾोह आहे त पोइ सवाल न ॾिसो मां तव्हांखे थोरो क्लैरिफाई कयां। मां इन जे करे चयो आवाम पीसफुल प्रोटेस्ट करे सघे थी, पर आवाम अगरि पंहिंजी इमारतूं पंहिंजियूं माण्हुनि जूं गाॾियूं अगरि डिस्ट्रॉय कंदियूं त पाकिस्तान जो ई नुक़सानु आहे अल्टीमेटली। ठीक, पर असां सां इहो एस्टैब्लिश न थियो आहे त ही आवाम ही तव्हां ॾिसी सघो था असां वटि उहे वीडियोस बि मौजूदु आहिनि जंहिंमें उनजा फ्लैग्स बि मौजूदु आहिनि, उन पार्टी जा मौजूदु आहिनि। तव्हां चवंदो त मां तव्हांखे सेंड करे छॾंदुमि। मुंहिंजो उन सेंस में न हुयो त आवाम इन सेंस में कसूर आहे। ज़ाहिर ॻाल्हि आवाम त इन इशू खे उथारियो, असां त पीपल्स पार्टी लॉयर्स खे चयो त तव्हां बबल ते वियो, असां त हमेशह उनखे सपोर्ट कई आहे। पर जंहिं तरीक़े सां इहो कल्ह वारो वाक़ियो थियो, अगरि कंहिंजे घर साण सां तव्हांजो मसइलो हल थींदो, कंहिंजी गाॾी साण सां मसइलो हल थींदो त पोइ तव्हां सभिनि जी कयो। पर जनरली मां जेकी ॻाल्हि करण थो चाहियां, हिननि चयो त पीपल्स पार्टी छोंदी इहो CCI में इहो छोंदी वठे। मां हिनखे जेको 13 तारीख़ कॉपरेट फार्मिंग जी ॻाल्हि था कनि, असल में छा आहे तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान इंडिया जी जंग हली हुई, उन में ऑब्वियसली जंहिं तरीक़े सां बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उन में किरदारु अदा कयो त हाणे हू 1-2 ॾींहंनि में आउट ऑफ कंट्री पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कंदा। ऐं ऑब्वियसली बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि प्राइम मिनिस्टर सां डायलॉग में हुयो, सॼो कुझु उनजी जेकी पंहिंजी टीम हुई। ऐं जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करे वापसि ईंदो त इन मामले खे असां हल करण जी कोशिशि कंदासीं। बजट बि अचण वारी आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुभाणे असांजी असेंबली बि रखियलु आहे ऐं अगरि उन में असां इहो मोरो वारो शायदि इंसिडेंट असां उन असेंबली में बि आवाज़ उथारियूं ऐं उन में वधीक बहितर ख़बर पइजी वेंदी त कीअं थियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे होम मिनिस्टर पाण असेंबली खे ब्रीफ बि करे सघे थो। त असां चाहींदासीं त जेके मसइला आहिनि तव्हां पीसफुली उनखे हल करण जी कोशिशि कयो। 11 ॾींहं तव्हां बबलो में हुयो, कंहिं तव्हां ते अटैक न कयो, पीसफुल तव्हां वेठा हुयो, हिमल बि तव्हां वियो, 15 ॾींहं वियो, 20 ॾींहं वियो, तव्हांखे कंहिं मना न कयो आहे। पर कंहिंजी अगरि इमारत, कंहिंजी जाइ, कंहिंजी बिल्डिंग्स अगरि तव्हां जलाइणु चाहींदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो पुलिस बि हरकत। नसीर मोहम्मद साहब असां सां गॾु मौजूदु हुआ ब्रेक खां अॻु। हाल साहब उन्हनि जो इहो चवणु हो त हीउ तमामु वॾो कॉज़ आहे। ज़ाहिर आहे तकरारी वाह हुजनि, कॉर्पोरेट फार्मिंग हुजे, सिंध जे दरियाउनि ज़मीनुनि खे वठी करे सिंध जा माण्हू तमामु घणा हसास आहिनि ऐं वाक़िफ़ बि आहे सिंध गवर्नमेंट उन खां। त अव्हां कीअं ॾिसो पिया हिन वक़्त में जॾहिं ॻाल्हि हलंदड़ आहे, हिन मसइलनि जे मुस्तक़िल हलल आहे, उन वक़्त में अहिड़ो को वाक़ियो थियणु अव्हां खे छा नज़र अचे पियो, हुनजे पुठियां कुझु ॿियो बि थी सघे थो? मां पर्सनली सम्झां थो त जेको मोरो तालको आहे उन जी थोरी डिफरेंट डायनामिक्स आहे पॉलिटिक्स जी। उन में तव्हांखे ख़बर आहे त असांजा एंटी पीपल्स पार्टी बि उते काफ़ी आहिनि। मां इहो नथो चई सघां त उहे थी सघनि था, केरु बि थी सघे थो इन में। बट अगरि जंहिं तरीक़े सां CCI जो असां जेको इहो वापसि 2 पेजिस वारो असां जजमेंट खणी आया हुआसीं आवाम जे साम्हूं, त आवाम खे बि ॾिसणु खपे त पाकिस्तान इंडिया जी वॉर थी, हिनमहिल असांजो चेयरमैन पीपल्स पार्टी जो आउट ऑफ कंट्री हूंदो, बजट अचण वारी आहे, इहो बिल्कुलु असां न ठहणु ॾींदासीं। इन में जेके बि लॉयर्स हुया, जेके बि डिफरेंट मीडिया वारा हुया, सभिनि जो इन में किरदारु आहे ऐं इन्हनि जे सभिनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। ऑब्वियसली आवाम जॾहिं सिंधी आवाम 6 करोड़ आबादी मुतहिद हूंदी त कंहिं पंजाब या कंहिं सूबे खे उहा ज़रूरत न हूंदी त असांजो पाणी खणी तव्हां ॿिए प्रोविंस खे ॾियो। असांजो बि इहो ई मौक़िफ़ आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, बट इन खे थोरो पाण खे समझदारी सां करिणो पवंदो कमु। अगरि हिकु माण्हू जी अमवात थिए थी या पंहिंजी जायुनि खे रूरल एरियाज़ में पाण डिस्ट्रॉय कयूं था त इहा मैसेज ग़लति वेंदी। जीअं मूं तव्हांखे अॻारो बि इंट्रोडक्शन में ॿुधायो त इंडिया जी मीडिया बि इन ते हाईलाइट कयो आहे त हिन जा माण्हू केतिरा इंतिशार फैलाइनि था पंहिंजे आवाम में। त इहो मां ख़ुदि सिर्फ़ु करेक्ट करणु चाहींदुमि। बाक़ी जेकी ॻाल्हि आहे कॉर्पोरेट फार्मिंग हुजे या जेकी CCI वारो हुजे, इहो बिल्कुलु टेकअप थींदो वंस चेयरमैन साहब रिटर्न्स टू दिस कंट्री। ठीकु आहे अब्बास साहब, हिन वक़्तु जेका जंग वारी जेका सूरत हाल आहे, जेके मामला आहिनि उनखे वठी करे कीअं पिया ॾिसो त हीउ अॻियां हली करे ज़ाहिर आहे तमामु वॾो ई मामिलो हिन वक़्तु हले पियो ॿिन्ही मुल्कनि जे विच में ऐं ओवरऑल सभिनी जो जेको फोकस आहे उन ते नज़र बि अचे पियो।
पर ज़ाहिर आहे ॿिया इशूज़ बि थियनि था, उन्हनि जी पंहिंजी अहमियत आहे, ख़ासि करे पाणी वारो मामिलो, सिंध तास मुआदे जे असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं या हिन वक़्तु जेके ख़ुदि सूबनि जे अंदरि जेके मामला हलंदड़ आहिनि, त हीअ बि बहरहाल त अवां इन कुझु रिस्पॉन्ड करणु चाहींदो हालार साहिब जी हिन ॻाल्हि खे, ऐं अॻियां हली करे जेका ॻाल्हि थिए पई त जेसिताईं हीअ मामला सेटल आउट थियनि ॿिन्ही मुल्कनि जे विच में जेका जंग वारी सूरत हाल या छिकताइण वारी सूरत हाल, उन खां पोइ हीअ वारा मामला टेकअप थींदा? जी अब्बास साहब। हाणे जेता असां जंगी सूरत हाल जे मामलो सां जंग वारी सूरत हाल ते था वञूं त इहो त हिकिड़ो जेके टेंशन आहिनि इंडिया पाकिस्तान जी तव्हां तकरार कोन थिए इहे त ॿिया जेको कंहिं न कंहिं नमूने में इहे साम्हूं ईंदा ठाहे करे ॾियनि जॾहिं इहो महसूसु कयो त उहा हिकिड़ी वॾी हुनजी पंहिंजो हिकिड़ी हज़ीमत हुनखे हिन में खणी पई आहे अमल में, त हू जेको आहे सो इन सॼे कंहिंखे रिस्पॉन्ड करण लाइ ज़रूरु का न का कोशिशि कंदा। हिते जेके टेंशन वारो इशू आहे हिते ऐं जेको पाणी वारो इशू जेको सेंसिटिव आहे उहो छा करे जेको आहे डायरेक्टली रिलेटेड आहे ह्यूमन राइट्स। असां इहो सम्झूं था जेका जेके मामला थिया जेके पाणी जे हवाले थी उनखे असां बेसिकली ह्यूमन राइट्स जे हवाले सां कयूं पिया त असांजो जेको एग्रीकल्चर आहे हाणे जेको आहे जीअं ख़रीफ़ प्रॉपर पाणी असांखे पूरी तरह नथो अचे ऐं पाणी डाइवर्ट थो थी वञे त उनखे केरु ॾिसंदो? असां इंतज़ार कंदा बिलावल साहिब जॾहिं जेको आहे जंग पंहिंजी सॼी जेको आहे दुनिया घुमी जॾहिं ईंदो त उहो अचे न मसइले त मां सम्झां थी त टोटली जेको आहे हिकिड़ी मुज़क़ाइत ॻाल्हि आहे। ऐं जेको कराची जो पाणी जो मसइलो आहे उते जो पाणी नथो कोटली बिराज ते पहुचे त उहो बिलावल साहिब जॾहिं पंहिंजा पूरा करे दोहराईंदो त पोइ ख़्यालु थींदा मुंहिंजी नज़र में। हुन लाइ सिंध गवर्नमेंट वेठी आहे, सिंध गवर्नमेंट जो चीफ मिनिस्टर पंहिंजा हिते आहे, CCI जो मेंबर हुआ, बिलावल साहिब CCI जो मेंबर बि न CCI में जेके मैटर्स खणणा आहिनि मां पंजाब जे हवाले सां जेका मां ॻाल्हि कयमि उहा थी थोरो हुनखे शायदि थोरे मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॾिठो। मां इहो बि चवां असांखे पंजाब जी स्टैंड बि ख़बर पवणु खपे त आया उहो इन कंसेंसस जेका ॻाल्हि थिए त कंसेंसस थींदो त पोइ कैनाल ठहंदा त छा उहे इन कैनाल जे ठाहिण जे हक़ में या कैनाल जे ठाहिण जे ख़िलाफ़ आहिनि त उनजी स्टैंड सां ख़बर पवंदी त PMLN जी पंहिंजी कहिड़ी स्टैंड। मां इन हवाले सां इहा ॻाल्हि कई जेका मुंहिंजी नज़र में तमामु ज़रूरी आहे त PMLN जी पंहिंजी स्टैंड बि क्लियर थियणु खपे त बाबा उहो आया उहे कैनाल ठहण जे हक़ में या कैनाल ठहण जे ख़िलाफ़। ऐं ॿी ॻाल्हि जेका आख़िरी ॻाल्हि मां इहा कंदुसि त हीअ जेके मामला आहिनि मुंहिंजे ख़्याल में इहे अबेंस न थी सघे थो, छाजे करे जेको न कॉर्पोरेट फार्मिंग वारो इशू अबेंस में थी सघे थो न इहे कैनाल्स वारो CCI वारो माण्हू अबेंस में थी सघे थो, छाजे करे न त पोइ वरी इहा जेका हिकिड़ी बिल्डअप थींदी अचण वारे ॾींहंनि में उहे वरी हिकिड़ी इंस्टेबिलिटी ॾिसां ईंदासीं जंहिंजो असां सिंध खे ऐं खे बर्दाश्त करणो पवंदो। तंहिं करे मुंहिंजी इहा रिक्वेस्ट हूंदी जेके छा करे पावर में इक़्तिदार में पीपल्स पार्टी PMLN वारा त इन मामलनि जल्द जल्द हल करे ऐं जेको आहे पासे ॾे खणी सभु दुनिया असांजा जेके मसइला आहिनि कंसेंसस आहे उनखे हल कयो। ठीकु, जेके डोमेस्टिक फ्रंट ते मामलान जी मां चयो त उन्हनि खे बि गॾु गॾु हल करणु तमामु घणो ज़रूरी आहे, न त ही हिकिड़े वॾे चैलेंज जी सूरत में साम्हूं अची सघंदा। पहिरियों पंहिंजे हाउस खे ऑर्डर करणो पवंदो, जंग जो बि उसूल हुजे थो। सूरज साहिब कुझु रिस्पॉन्ड कंदो ऐं पोइ इन खां पोइ ख़ुशदार वारो जेको अॼु दहशतगर्दी जो इंतिहाई जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे उन ते बि मां ज़रूरु सभिनी जी राय वठंदसि। जी जी बिल्कुलु। नाजिया बेरी त सफदर साहब या जेको असांजो हालार वेठो आहे हालार साहब वेठो आहे जी उन्हनि जेका ॻाल्हि कई त जंग जे करे मूंखे सम्झ में नथो अचे। जंग अलहमदुल्ला असांजी पाक फौज बहादुरी सां समझदारी सां पाकिस्तान जो तहफ़ुज़ करे रही आहे। जंगुनि में हुकूमतूं बि हलंदियूं आहिनि, सिस्टम बि हलंदो आहे। ऐं अब्बासी साहब खां के पुछे त कॾहिं नून वारनि चयो आहे त जंग जे करे जेको आहे सो असांखे लिख पढ़ न कयो। जंग वारा कॾहिं नून जी हुकूमत चयो अथनि त बाबा जंग जे करे असांखे तव्हां न लिखो। भई इहो त को जवाज़ ई कोन्हे को। बाक़ी हरूभरू जो इल्ज़ाम लॻाइण जी त ही सबबु आहे या हू सबबु आहे, ईअं न आहे। सिस्टम हलंदो रहंदो, अलहमदुल्ला हुकूमतूं हलंदियूं रहंदियूं, मर्कज़ी बि सूबनि जूं बि। त पंहिंजे सिस्टम खे हलायो न तव्हां। पंहिंजो जेको डोमेस्टिक जे तव्हां चयो त मसइला आहिनि उन्हनि खे बि हल करणा आहिनि। गॾोगॾु असांखे पंहिंजे मुल्क तहफ़ुज़ करण सां गॾोगॾु इन्हनि सभिनी शयुनि खे बि ॾिसणो आहे त जेको आहे सो कीअं हल थींदा।
उहो हलकर न पण इहो जवाब काफ़ी न आहे। बाक़ी न कोई मुस्लिम लीग नून ईअं चयो आहे त जंग जे करे जेको आहे सो सिंध हुकूमत लिख पढ़ न करे। अब्बास साहब जी इहो त ॻाल्हि इहा उल्टो बि हुई त मुस्लिम लीग नून खे बि पंहिंजो स्टांस क्लियर करणो पवंदो उन समूरे मामले ते। असां ॾिठोसीं त कंसेंसस वारो आर्ज़ी जेको हल कढियो वियो उन ते खोड़ धुरियूं ऐं ख़ुदि एहतजाज कंदड़ हुजनि, सिंध जो अवाम हुजे, उहो इन हद ताईं मुतमइन नज़र कोन आयो आहे। उहो चाहिनि था त फॉलो अप नज़र अचे, क्लियर पॉलिसी नज़र अचे, फॉर्मिंग ते बि न ॾिसो कि इहा क्लियर पॉलिसी हुई। वज़ीर आज़म जो मतिलबु चवण जो इहो हो त सिंध जो माण्हू जॾहिं कॾहिं बि हिकु माण्हू बि न चाहींदो त असां अहिड़े क़िस्म जो को कुझु बि जेको आहे सो वाह कोन ठाहींदासीं। उन मां इहो मतिलबु न हो CCI में जेको फ़ैसिलो थियो आहे उहो इहो ई आहे त वाह कोन ठहंदा। बाक़ी रही फॉलोअप जी ॻाल्हि त उहा सिंध हुकूमत जो कमु आहे त उहा करे लिख पढ़ उहा ई करे सघे थी। त इहे शयूं आहिनि। बाक़ी हिन सां इहो कोन्हे को त जेको आहे सो पंजाब हुकूमत झलेनि थी त तव्हां लिख पढ़ न कयो, नून लीग झलेनि थी त तव्हां लिख पढ़ न कयो, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे का। ठीकु, जवाब वठूं था हालार साहब खां। हालार साहब, सिस्टम हलाइणु तमामु ज़रूरी आहे, ॿिया कम बि थींदा रहंदा आहिनि। ॾिसो, असांजो जेको इर्सा आहे उन में असां इहा बि रिक्वेस्ट कया त सिंध जो मेंबर उन में खयो वञे ऐं ऑब्वियसली असांजी प्रायोरिटी इहा हूंदी आहे त भले चीफ मिनिस्टर जे मेंबर आहे CCI जो, बट उहो मीटिंग ईअं न थी सघंदी जेसि ताईं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हुननि खे पाण प्रेशराइज़ न कंदो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो जेतिरी हुननि डिले कई हुई असांजी CCI जी मीटिंग। असां चवंदासीं त प्रॉब्लम्स तॾहिं सॉल्व थींदा जॾहिं पार्टी चेयरमैन गॾु वेहंदो, उन सां गॾु चीफ मिनिस्टर गॾु वेहंदो, मिनिस्टर इरीगेशन गॾु वेहंदो ऐं नून लीग जा बि डिफरेंट जेके आहिनि अराकीन उहे गॾु वेहंदा। असां त सभिनि खे दावत ॾींदा आहियूं जेके बि आहिनि, भले ऑपोज़िशन जा बि हुजनि, उहे बि पंहिंजो हिकु हिकु नुमाइंदो हुजनि, जीअं शहबाज शरीफ़ साहिब उन सां राब्तो बि कयो बबलो जलसे जे दौरान। बाक़ी असांजो त इहो ई पॉइंट ऑफ व्यू आहे त सिंध अवाम सां गॾु आहियूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिं तरीक़े सां हुननि असांखे हमेशह मोट ॾिनी आहे, असांजो फ़र्ज़ु आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जीअं कालाबाग जो तव्हां ॾिठो हूंदो ईअं ई असांखे इहो मुतहरिक थी करे असांखे कामयाबु थियणो। हालार साहब, इहो सिंध हुकूमत इन शइ खां सम्झे पई त अवाम जी नब्ज़ खे ॾिसे पई त जेकॾहिं फॉलोअप या प्रॉपर कॉर्पोरेट फॉर्मिंग जे हवाले सां का मुतमइन कंदड़ शइ साम्हूं नथी अचे त वरी का अवामी का वॾी एहतिजाजी तहरीक साम्हूं अची सघे थी। बिल्कुलु अची सघे थी, इन में को शक न आहे। बट असांजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे पीपल्स पार्टी जो उहो इहो आहे त कुझु ॾींहंनि में असां जेको हिकु पब्लिक मीडिया कुझु मिनिस्टर्स ईंदा, पब्लिक खे उनखे डिफेंड कंदा कॉर्पोरेट फार्मिंग जो ऐं उनजो एक्सप्लेन कंदा पूरो प्रोसीजर। ऐं जंहिं तरीक़े सां CCI जी मीटिंग आहे उहो बि हुनखे ब्रीफ कंदा मीडिया खे, त ज़ाहिरी ॻाल्हि चेयरमैन ईंदो त पोइ ई कमु थी सघे थो। बाक़ी जेको कॉर्पोरेट फार्मिंग आहे उहो कुझु ॾींहंनि में तव्हांखे मीडिया में ॿुधाईंदा। ठीकु, हिकिड़ो अॼु जेको अफ़सोसनाक दहशतगर्दी जो वाक़ियो थियो ऐं ज़ाहिर आहे उनखां पोइ असां ॾिसूं था बज़ाहिर ॿिन्ही मुल्कनि में जंगबंदी थी चुकी आहे, पर उनखां पोइ बि जंगी जुनून बरक़रार आहे, उहे बयाननि जी सूरत में हुजे। अॼु ISPR जी ऑफिशियल पधराई बि चए थी त भारत जा जेके स्पॉन्सर्ड आहिनि या प्रॉक्सी ज़रिए जंग में नाकामी खां पोइ इनखे कीअं पर छा चवंदो आहे? इन में बिल्कुलु सदाकत आहे ऐं जब प्रूफ्स बि आहिनि असां वटि पाकिस्तानी हुकूमत वटि। ऑब्वियसली इंडिया जी इन्वॉल्वमेंट रही आहे बलूचिस्तान में थ्रू हुननि जी पंहिंजी पार्टीज़ बि आहिनि, लिबरल पार्टी खे बि हू फंड कंदा आहिनि, ॿी बि जेके बि हुननि जा आहिनि उते। मां सम्झां थो, ॾिसो अॼु प्राइम मिनिस्टर बि होॾे वियो आहे, असांजो फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब बि होॾे वियो आहे ऐं डिफरेंट असांजे जेके बि हुकूमत सतह ते आहिनि, डिफेंस मिनिस्टर, उहो इनखे ॾिसणु खपे त हाणे हू छा कंदा, बलूचिस्तान ऐं सूबनि खे पाण में विरहाईंदा। बलूचिस्तान मां आवाज़ ईंदी असांखे नओं सूबो मिले, उहो शुरूआति ईअं कंदा ऐं इन खे ख़तमु करण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अगरि पार्टीज़ पीपल्स पार्टी ऐं नून लीग जेके PTI बि इवन अगरि वॾियूं पार्टीज़ उते हुजनि थियूं, उन जा अराकीन उते वञनि था, उन्हनि सां डायलॉग्स कंदा, मीटिंग्स कंदा, छो त चीफ मिनिस्टर हिनमहिल पीपल्स पार्टी जो आहे बलूचिस्तान जो, त उन जी वॾी ज़िम्मेदारी आहे। ऐं ऑब्वियसली मां सम्झां थो जेको खुशदार में जेको वाक़ियो थियो, इंडियन स्पॉन्सर्ड वाक़ियो थियो आहे, जंहिंमें बस में तव्हां अटैक करे केतिरा बि तव्हां ॿार शहीद कयो था। ऐं हू हाणे पाकिस्तान जेकी असांजी एयरबेस आहे, आर्म्ड फोर्सिस आहे, नेवी आहे, एयरफोर्स आहे, उन्हनि खे अटैक न करे सघिया सही सां। असां जॾहिं रिटेलिएट कयो त हुननि खे ऑब्वियसली उन्हनि एक्सपेक्ट न कयो, बियॉन्ड द एक्सपेक्टेशन्स हुयो, त हाणे उहा ई जेकी हरकत कनि था त प्रोमिस बलूचिस्तान ख़ासि करके तव्हां जॾहिं हुनजी अटैक बि जॾहिं असां कयोसीं त हू ॻाल्हियूं कनि पिया बलूचिस्तान जूं पाण में वधाइण जूं। हमेशह हुनजी कोशिशि रही आहे थ्रू डिफरेंट सेक्टर्स त हू असांजे प्रोमिस खे कनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं पाण में माण्हू विरहाईंदा
वेंदा आहिनि त इन में ॿिया फ़ाइदो वठी वेंदा आहिनि। ऐं मां सम्झां थो इहो कुझु ॾींहं हिननि जी इहा इन्वॉल्वमेंट रहंदी ऐं ऑब्वियसली इहो सुठो इक़दाम आहे जॾहिं असांजो आर्म्ड फोर्सिस जो सरबराह ऐं प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान उते विया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंडोलेंसिस बि कंदा ऐं उन्हनि खे हिमत बि ॾियाराईंदा ऑफिसर्स खे। ख़तरो बरक़रार बहरहाल मौजूद आहे। अॼु की जेका अहम स्टेटमेंट साम्हूं आई त जेकॾहिं जंग घुरिजे त पोइ असीं बि जंग लाइ तयारु आहियूं। अमुन बहरहाल असांजी तरजीह आहे। जीअं मां ॻाल्हि कयो त जेके पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिर आहे दुश्मन निशानो बि बणाए थो, उनखे फोकस बि करे थो। मां ज़िक्र जॾहिं असीं ॻाल्हि कईसीं मोरियो वाक़े जी, मां तॾहिं बि ज़िक्र कयो त ख़ुदि उन वाक़े खे बि असीं ॾिसूं था त पाड़ेसरी मुल्क में भारत में उन ते बि ॻाल्हियूं थियनि थियूं। बलूचिस्तान जो मां ज़िक्र कयो त हाणे अव्हां सम्झो पिया त हिन ते हुकूमत खे वधीक सभिनी हुकूमतनि खे उहे सूबाई हुजनि मर्कज़ी हुकूमत हुजे वधीक ध्यानु ॾियणो पवंदो त पंहिंजे हाउस खे ऑर्डर में आणणो पवंदो। मां सम्झां थो बलूचिस्तान में इलेक्शन जे टाइम खां वठी थोरो उते इशू रहंदो आहे ऐं मां उते जेके बि आहिनि सरदार आहिनि जेके बि उन्हनि जी फॉलोइंग आहे उन्हनि खे बि थोरो सम्झणु खपे, ॾिसणु खपे। जेकी बि हुकूमत आहे उन्हनि सां राब्ते में अचनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ पाकिस्तान जी ॻाल्हि आहे ऐं अगरि सूबो टुटे थो ख़ुदा न ख़ास्ता जेकी हुननि जी ख़्वाहिश आहे इंडिया जी माण्हुनि में पाण में विढ़णु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अगरि तव्हां रोज़ानो 20 माण्हू 30 माण्हू मरंदव माराईंदव त ऑब्वियसली जेको कॉन्फ्लिक्ट्स थी वेंदा आहिनि उतां जा जेके वॾेरा आहिनि सरदार आहिनि त पोइ पाण में विढ़णु शुरू कंदा त इहो ख़दशो बि थी सघे थो। इहो हमेशह रहियो आहे बलूचिस्तान में ऐं मां त इहो ई चवंदुमि ऑब्वियसली इन में जेके गवर्नर आहे CM आहे ऐं जेके बि लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उतां जी उन्हनि खे पाण में वेहणु खपे ऐं ॾिसणु खपे ऐं ऑब्वियसली जेकी ख़बर बि आहे त केरु अटैक करे थो त असांखे रिटेलिएट सुठे तरीक़े सां करिणो पवंदो। जीअं असां 10 मई जी राति ते कयोसीं। जेसि ताईं असां दुश्मन खे न ॿुधाईंदासीं त असां केतिरा कैपेबल आहियूं, पावरफुल आहियूं त हू असां ते अटैक कंदा वठंदा। ठीकु आहे भाई साहिबु, अव्हां खां वठंदसि फाइनल कॉमेंट त पंहिंजे जेके कमज़ोरियूं चऊं कॉन्फ्लिक्ट्स चऊं जेके बलूचिस्तान सूबे अंदरि ज़िक्र कयो असां हालार वसाण साहब या उनखां अॻु असीं ज़िक्र कयोसीं सिंध अंदरि पाणी वारे मामले ते जेके ही मुसलसल हिकिड़ो एहतजाज वारो सिलसिलो बि रहियो आहे। इन्हनि खे प्रायोरिटी बेसिस ते ठीकु करिणो पवंदो ऐं उन सां ई हिक ॿिए सां जॾहिं यूनिटी हूंदी यकजहती जो पैगाम वेंदो त दुश्मन खे बि भरपूर जवाबु ॾेई सघिबो। जी भाई साहब फाइनल कमेंट। हीअ हुकूमत जेके बि निज़ाम ठहियो आहे इंतज़ाम जेको ठहियो आहे हिन में वॾो किरदारु पाकिस्तान जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जो। ऐं हिन महिल इहो लॻे थो पियो त मिलिट्री इस्टेब्लिशमेंट असांजी जेका ख़ासि तौर ते असांजो जेको फोटो उनजी हिन कारकर्दगी खां पोइ जेको अफ़सर जो मोराइल आहे उहो तमामु हाई आहे, उनजी जेका हिन महिल सोच आहे उहा तमामु बुलंद आहे। उहे जेको आहे सो सम्झनि था पिया त भाई हीअ वॾी मिलिट्री असांखे मिली आहे पाकिस्तान जी अफ़वाज खे, हुन में को शक कोन्हे को ऐं अवामी लिहाज़ सां पंहिंजो सेटिस्फाइड बि आहिनि। पर मुंहिंजी जेका नज़र में ही जेके हिन महिल असांजा इशूज़ आहिनि ख़ासि तौर ते जेके उहे सियासी क़ुवतूं जेके हिन महिल मार्जिनलाइज़्ड आहिनि जेके मेन स्ट्रीम पॉलिटिक्स खां ॿाहिरि आहिनि कंहिं न कंहिं वजह सां मुंहिंजी नज़र में हिन महिल उनखे रीच आउट करण जी ज़रूरत आहे। इहो बि थी सघे थो त असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट न सोच पई हुजे त असां उन बुलंदी ते आहियूं जिते असां वरी बि इन ॻाल्हि खे पंहिंजे ज़ोर सां या पंहिंजी ताक़त सां क़ुवत सां हिनखे सॉल्व करे वेंदासीं। पर मां सम्झां थो पियो त सभिनी प्रोविंसिस में ऐं नेशनल लेवल ते जेके मार्जिनलाइज़्ड पॉलिटिकल फोर्सिस आहिनि हिन महिल उनखे मेन स्ट्रीम में आणण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे मेन स्ट्रीम में आणे ज़रूरु न हुकूमतूं तब्दील थियनि, हुकूमतूं हिकिड़े हाणे पंहिंजी हिकिड़ी हुन सां हलनि थियूं पयूं पर हिकिड़ी रिकन्सिलिएशन एफर्ट थियणु खपे मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि सां ऐं उनखे मेन स्ट्रीम पॉलिटिक्स में आणण जी ज़रूरत आहे ताकी जेको नेशनल कंसेंसस आहे असांजो इहो बरक़रार रहे। मां सम्झो जीअं इन तरफ़ सां वञूं था पिया इहे सभु मसइला पोइ जेके सिंध में मसइला आहिनि कैनाल्स जा पाणी जा या बलूचिस्तान में असांजो वॾो मसइलो लॻो पियो आहे हिन महिल उते जेका हिकिड़ी मूवमेंट हली रही आहे उनमें कुझु सियासी मूवमेंट आहे कुझु सेपरेटिस्ट मूवमेंट बि आहे। KP में जेको मसइलो लॻो पियो आहे तालिबान वारो सॼे अमल खे जेको आहे बहितर करण लाइ जेके मेन स्ट्रीम पॉलिटिकल तमामु अहम ॻाल्हि आहे भाई साहब। आख़िर में कुझु चवणु चाहींदो अहम तमामु अहम ॻाल्हि त रिकन्सिलेशन एफर्ट जेके मार्जिनलाइज़ कंहिं न कंहिं सबब जे करे आहिनि
जेके बि क़ुवतूं उन सभिनी खे मेन स्ट्रीम में आणो पवंदो? मां तव्हांखे उहा ई ॻाल्हि कई पंहिंजे हिसाब सां। बलूचिस्तान जी ॻाल्हि कई वञे थी त उते इलाही सरदार्स आहिनि, उतां जो इलाही डिफरेंट क़बीलाज़ आहिनि, उन्हनि खे इंगेज करिणो पवंदो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे पंहिंजो पार्ट प्ले करिणो पवंदो। ऑब्वियसली बलूचिस्तान सूबे जी ॻाल्हि कई थी वञे ऐं तव्हांखे मां ॿुधायां इलाही इंसिडेंट्स थींदा आहिनि बलूचिस्तान में जेके गेट्स अननोटिस्ड, कंहिंखे ख़बर ई न हूंदी आहे। बिल्कुलु ईअं आहे, पर हू अब्बास साहब जेका ॻाल्हि कनि पिया त बलूचिस्तान समेत ओवरऑल पूरे पाकिस्तान मुल्क में जी, मूं तव्हांखे जी। इहा बि ॻाल्हि कई त PTI वारा बि अचनि बलूचिस्तान में पंहिंजो किरदारु अदा कनि, पर उनजो पार्लियामेंट को हुयो कोन मुंहिंजे ख़्याल में पोइ असेंबली में। बट इन में पाण खे पाकिस्तान जो सोचणु खपे, इन में का पार्टीज़ न आहे। पाकिस्तान जी पाण यूनाइटेड हुयासीं त पाण इंडिया खे हमले में डिफीट कयोसीं। ईअं ई अगरि पाण हिन महिल मुतहरिक हूंदासीं सभई पार्टीज़ त पाकिस्तान जे लाइ सिंध जे लाइ कमु करे सघूं था। ठीकु हालर साहब, वरी महिरबानी मुंहिंजी डॉक्टर सफदर अब्बास साहब, सूरत थेबो साहिबा, नाज़रीन कुझु देरि लाइ नसीम मेमण साहब असां गॾु मौजूदु हुआ। अवां सभिनी जी गुफ़्तगू ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।